चाचो अली गुलबी गार वठी आयो, चाचो गुलदार बि हार वठी आयो, हार वठी आयो, अंगण ते आई। छा कंदो पिया? गेरण में बार खत्म थी वियो हाणे कीअं हाणे थोरो फुल पियो आहे ॾिस। काथे पियो सुबुह वठी ने तुंगी वॾी हां वरी जंबो कोने मिलदी न एतिरी मिलदी आहे। वॾी मिलदी आ वर्दी से पे ना उते वॾी मिलदी पे ॿी मीडियम हूंदी आहे न। पोने मीडियम इहो हाणे न केतिरो हुयो थी यार, हाणे न तूं तड़ कंदसि छा कंदुमि बस न तूं हाणे इहो हाणे पहले रोज़ जो इहो कमु आहे। छाजे लाइ तयारु थींदो अॼु? अॼु हा गाने जो गाने जे लाइ कंहिंजो गानो आहे? अमजद जो। हा अमजद जो अमजद जो गानो आहे? ओ अच्छा ॾिस ना छो पूरो सही बची आहे आहे सही आहे हेॾे पोइ थी लॻे थो। तूं केतिरो हणंदो आणींदो वञो मां थोरो हणंदो आहियां, मां त मथो लॻो ॾींदो आहियां। अॻे तूं न हथ मां हीअं कंदो न हथ हल्दी आहे अॻे जीअं असल आलू लाइ कोन्हे हूंदो भला कंदो हथ हीअं जो कंदो न आलू जा फूकड़ा बणी वेंदा हीअं कंदो न जा फूकड़ा बणी वेंदा। इतो तो बंद कर आज स्टार्ट कयूं दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। तो फैज़ान जो तैयार थी वियो आहे ऐं जेको मां तैयार थियां थो। अॼु जेको आहे स्पेशल डे आहे छो जो भाइटि जो जेको आहे गानो आहे त असांजे पासे जेको शादी जी रस्म थींदी आहे उहो जेको हफ़्तो पहिरियों जेको आहे घोट खे गानो ॿुधो वेंदो आहे। उन खां बाद जेको आहे शादी खां हिकु ॾींहुं पहिरियों जेको आहे मेहंदी जी रस्म थींदी आहे ऐं जेको आहे पोइ हफ़्ते में जेको आहे घोट खे परणाईंदा आहियूं ऐं जेको आहे बाद में वलीमो थींदो आहे। त जेको आहे हीअ शादी जी रस्म जेको आहे तव्हांखे पूरी ॿुधाईंदासीं ऐं इन खां बाद जेको आहे त हाणे महिमान अचण वारा आहिनि त उनजे लाइ जेको आहे तयारु थियां थो। तयारु थियण खां बाद जेको आहे ॿियूं रस्मां जेके थींदियूं आहिनि उनजे बारे में जेको आहे आगाह कंदा वेंदासीं। असां जेको शादी जो जेको आहे व्लॉग्स ठाहींदासीं उनमें जेको आहे हीअ असांजी शादी जो जेको आहे पहिरियों व्लॉग आहे। तव्हां जेको आहे कंटिन्यू तव्हां जेको आहे कंटिन्यूस असांजी सीरीज़ ॾिसंदा जेको आहे असांजी रस्मां हूंदियूं आहिनि उहे बि जेको आहे तव्हांखे ॾेखारींदा वेंदासीं ऐं उनजे बारे में जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा वेंदासीं त जेको आहे असां जेको आहे शादी जी रस्मां कीअं अदा कंदा आहियूं। त फ़िलहाल जेको आहे फैज़ान पहिरियों तयारु थी चुको आहे। फैज़ान ओके आहे? अच्छा आहे अॼु गानो आहे कंहिंजो? अमजद जो गानो आहे। अमजद जेको आहे त पहिरीं मुंहिंजे व्लॉग में न आयो आहे कॾहिं बि जेको आहे त हाणे तव्हां ज़रूरु ॾिसंदा आयो वेंदो। हो नूर पीरियड में नूर पीरियड में कोन आहे जेको पतंग ठाही आहे उन्हीं में पतंग। नूर पीरियड में जाते पे सारी संगति हाँ हिकु ॿ व्लॉग्स में आयो आहे तव्हां ॾिसी वठंदा त फ़िलहाल जेको आहे मां तयारु थियां थो। तयारु थियण खां लिंक बाद ॾेई जेको छॾ पतंग जा वीडियो लिंक ॾेई छॾ। ठीकु मां तयारु थियां थो। तयारु थियण खां बाद जेको आहे तव्हां वेलकम बैक दोस्तों। त मां जेको आहे तयारु थी अची चुको आहियां ऐं ॿाहिरि जेको आहे गानो ॿजे थो पियो घोट खे त जेको आहे महिमान आया आहिनि त उहो बि जेको आहे तव्हांखे ॾेखारींदा ऐं जेको आहे शार्ट स्टोरी बणे थी जेका उहा तव्हां सां शेयर कयूं था ऐं बाक़ी जेका स्टोरी आहे उहा जेको आहे अॻिते तव्हां सां शेयर कंदासीं। मेहंदी कोन्हे घोट प्यारो है घोट सोहणो ते आई अमजद कर दिया शादी घोट गुल हसन सर में अमजद कर दिया शादी
अली माता की खुशियाँ कंहिंजे पुट जी शादियाँ त दोस्तों गाने जी जेका रस्म हुई उहा जेका केर सां जेका गुज़री वई आहे हाणे जेको आहे हफ़्तो पहिरियों जेको आहे प्रोग्राम थींदा आहिनि जेको आहे दोस्त वग़ैरह ईंदा आहिनि ऐं झुमिरियूं वग़ैरह थींदियूं आहिनि जेको असांजो रिवाज़ आहे उन जे मुताबिक़ जेको ॿाहिरि जेका लाइटिंग हुई थी लाइटिंग सही करिणी त अॼु सोलर जी लाइटां जेको आहिनि तमामु आंदियूं आहिनि उहे जेको सोलर जी लाइटां जेको सेटिंग कयां थो सेटिंग करण खां बाद जेको आहे राति जो असां मिलंदासीं ऐं जेकर तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा फ़िलहाल जेको आहे त मां लाइटिंग सेटिंग कयां थो छो जो महिमान जेको आहे त राति जो ईंदा लाइटिंग सही हूंदी जेको आहे वीडियो रिकॉर्डिंग थींदी उन जे लाइ जेको आहे फ़िलहाल मां जेको आहे लाइटिंग सेटिंग कयां थो तव्हांखे जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इधर ईंदा ख़ुदा हाफ़िज़